जमयत उलमा इस्लाम पारां सिंध अमन मार्च जे नाले सां शुरू कयल अमन मार्च अॼु मिठी पहुतो, जिते प्रेस क्लब मिठी अॻियां हिकु जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे खे ख़िताब कंदे सूबाई अॻवान मौलाना राशिद मोहम्मद सूमरे चयो त थरपारकर जे कारूंजर जबल सां मज़ाक़ कयो पियो वञे। कारूंजर उहो वाहिद जबल आहे जेको रोज़ानो 1.25 किलो सोन जी पैदावार ॾींदो आहे ऐं सिंध हुकूमत उन्हनि खे विकिरो करण लाइ तयारु थी वई आहे। हिते थर में हरणनि ऐं मोरनि खे मारियो वञे पियो। ग़रीब गुरबत सबबि मासूमनि जा ॿार मरी रहिया आहिनि। थर में कहिड़ी शइ जी खोट आहे जो थर आवाम खे गुरबत जे रहम करम ते छॾे वियो आहे। हिते चीनी अची रोज़गार कनि था, पर थर जे नियाणियुनि खे थर कोल में ड्राइवर बणायो वियो आहे। छा MNA या MP जी नियाणियुनि खे ड्राइवर बणायो वियो आहे? इहा औरतुनि जी जेका बेहरमती आहे उनखे बंदि कयो वञे। हिन चयो त जंहिं खूह मां गॾे पाणी पीअनि था, उन्हनि खूहनि मां इंसान बि पाणी पीअण ते मजबूर आहिनि। हिन चयो त थर में RO प्लांट ते अरबें रुपया ख़र्च करे उन्हनि जे मुलाज़िमनि खे पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि ऐं उहे पैसा सभु करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। सरकारी अस्पतालनि में औरत डॉक्टर न हुजण जे करे औरतुनि जूं डिलीवरी बि मर्द डॉक्टर करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त थर जी सरकारी अस्पतालनि में का बि सहूलियत न आहे, दवाऊं नथियूं मिलनि, माण्हू काद्याणियुनि जे अस्पतालनि मां इलाजु कराइण ते मजबूर आहिनि। थर में गॾ ऐं इंसान गॾु पाणी पीअण ते मजबूर आहिनि। थर जे इलाज जे नाले ते 5 अरब 64 करोड़ 26,52,000 रुपया ख़र्च कया विया आहिनि। इहे सभु अस्पतालनि जे नाले ते करप्शन कई वई आहे। हिन चयो त थर में मंशात आम कई वई आहे। सिंध में ख़ुदकशियुनि में वधि शरह थरपारकर ज़िले जी आहे ऐं कंहिं बि ख़ुदकशी जी जांच नथी थिए। हिन चयो त थरपारकर जी पुलिस जी सालियानी बजट 1 अरब 2 करोड़ 49,40,000 रुपया आहे। थर में घणा स्कूल बंदि आहिनि। स्कूलनि में का बि वॉशरूम समेत का बि सहूलियत न आहे। नियाणियुनि जा तमामु घणा स्कूल बंदि आहिनि। थरपारकर जे तइलीम खाते लाइ सालाना 6 अरब 40 करोड़ 51,23,000 रुपया हिकु साल में ख़र्च करे करप्शन कई वञे थी। इहो हिसाब किताब अवां थरियनि खे वठिणो पवंदो। हिन चयो त बलदियाती इदारनि जे थरपारकर में 85 करोड़ 61,48,000 रुपयनि जी बजट ॾिनी वञे थी, पर हिननि इदारनि में करप्शन खां सवाइ ॿियो को बि कमु नथो थिए। थरपारकर खे कोयले जी रॉयल्टी नथी ॾिनी वञे। हिन चयो त थर वारा हाणे सिंध जे ईंदड़ लुटींदड़ हुकुमराननि मां ॻिची मां झले उन खां हिसाब किताब वठो ऐं हुकुमरान मां जान छॾाए इनकलाब आणियो।